सखर बोर्ड पारां 9 ऐं 10 दर्जे जे इम्तिहानी फ़ीसनि में हज़ारें रुपया वाद ख़िलाफ़ मीरपुर माथेरे जे गवर्नमेंट हाई स्कूल जे उस्तादनि सईद अहमद नैद जी अॻुवाणी में हाई स्कूल खां DHQ प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं गस्ता जे उस्तादनि सिंध हुकूमत सरकार स्कूलनि में पढ़ंदड़ ग़रीब माण्हुनि जे औलाद खां मुफ़्त तालीम हासिल करण जो हक़ बि खसण जी कोशिश पई करे ऐं सिंध वासियुनि खे जहालत तरफ़ां धिकियो पियो वञे। सखर बोर्ड ॿारनि खां तमामु ॻरियूं फ़ियूं वठे थो, जॾहिं त गवर्नमेंट ऑफ सिंध इहो ऐलान करे चुकी आहे त का बि फ़ी न वठणी आहे ऐं ॿारनि खे तालीम फ्री ॾियणी आहे। पर बदकिस्मती सां सखर बोर्ड जेको आहे उहो पंहिंजी होड़ तो नथो लहे। तंहिंजे करे असां वज़ीर आला सिंध खां ऐं इंतिज़ामिया खां इहा पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे इहो फ़ौरन जेको इहो नोटिफिकेशन आहे उहो ख़तमु कराए वञे त जीअं नंढड़ा ग़रीबनि जा ॿार इहे तालीम हासिलु करे सघनि ऐं पंहिंजा 9 ॾहें जा इम्तिहान फार्म भराए करे उहो पंहिंजी तालीम हासिलु करे सघनि। गस्टा डिवीज़न तरफ़ां सॾु ॾिनो वियो आहे, जंहिंमें